खबर शामिल कंदा जरवार मां एसडी न्यूज़ जे रिपोर्टर आतिफ हुसैन लुंड जे रिपोर्ट मुताबिक़ जरवार भरिसां चाकर माइनर जे पुल टुटल हुजण सबबि मोटरसाइकिल सवार माइनर में ढही पिया। ॿिनि मासूम ॿारनि समेत 3 ॼणा ज़ख़्मी। जरवार भरिसां ख़ालिदाबाद लिंक रोड ते चाकर माइनर जे पुल टुटल हुजण सबबि पीर पखोड़ोई खां जरवार ईंदड़ मोटरसाइकिल सवार मोटरसाइकिल समेत माइनर में किरी पिया। मोटरसाइकिल सवार मासूम ॿारनि ऐं औरत जी दांह ते भरिसां दुकान ते वेठल माण्हू मोटरसाइकिल सवार माण्हुनि खे बचाए वरितो, पर 2 मासूम ॿार 5 साला नारोमल ऐं 4 साला रमेश लाल ऐं उन्हनि जो पीउ मुनवर मेंगवाड़ मामूली ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी ॿारनि ऐं नौजवान खे शहरिन खणी अस्पताल पहुचायो। होॾां वाक़े वारे हंधि मौजूद शहरिन आकाश ढोलिया, साबिर गबोल, साजिद बोज़दार ऐं ॿियनि चयो त ही पुल 2 महीननि खां टुटल आहे। रात जे वक़्तु हर रोज़ हिते हादसा थियनि था। असांखे ख़तरो आहे त कंहिं पुल टुटल हुजण करे जानी नुक़सान न थियनि। हुननि वधीक चयो त हितां हिननि ख़दशो ज़ाहिर कंदे चयो त जेकॾहिं टुटल पुल न ठाहे वई त केॾी महिल बि वॾो हादसो थी सघे थो।